दोदापुर के मीरानपुर वाले इलाके में रवाई बिरादरी की बिंदुरुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग सबब ब ॼणा सख्त जख्मी थी पिया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़े ते ज़ाब्तो आणे ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ज़ख्मियुनि में भुट्टो रवाई, न्याज़ रवाई शामिल आहिनि। मक़सूद रिंद भरिसां सराड़ी में वोड़नि जी फसल में 15 वरियनि जे नींगर जो तशद्दुद थियल लाश इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नींगर की सुञाणप 15 वरियनि जे आचर बिरोई के नाले सां थी। पुलिस मूजिब नींगर जे लाश ते घुटे जा निशान हथ आया आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट मिलण बाद वधीक जांच कई वेंदी। जमाल शाह के गोठ सोभारो ज़रदारी में कारे के इल्ज़ाम हेठि मुड़स दिलशेर मक्सी पंहिंजी घरवारी ऐं घर आयल महिमान के फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। फोतिन की सुञाणप 28 वरियनि जी मसमात वज़ीरा ऐं घर आयल महिमान गुलाम मुस्तफ़ा सोलंगी के नाले सां थी। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। कंडियारो में एडिशनल सेशन जज की अदालत कत्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार ज़ुल्फ़कार नूनारी के उम्र कैद ऐं 2 लाख रुपया दंड की सज़ा ॿुधाए छॾी। वाज़े रहे त 2 साल अॻु जवाबदार पंहिंजी घरवारी नसीब नूनारी के कैंचिन जा वार करे क़त्ल कयो हो। छठो जी मॉडल ट्रायल कोर्ट पैसनि की ॾेती लेती तां क़त्ल थियल दुकानदार कासिम मेमण के क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 3 जवाबदारनि के उम्र कैद ऐं 3-3 लाख रुपया मचलकन समेत हथियार रखण के ॾोह में 14 साल कैद की सज़ा ॿुधाए छॾी। वाज़े रहे त दुकानदार कासिम मेमण खां वरितल उधार 12,000 रुपया घुरण ते पिस्टल जा फायर करे जवाबदारनि खेसि क़त्ल कयो।